असां फिलिपिय जे पहिरें अध्याय जो 13 वचन पढ़ंदासीं। आख़िरी स्वरूप में जगत जे समूचे रखिया दल तथा बाक़ी सभी माण्हुनि खे इहा ॼाण थी वई आहे त मूंखे मसीह जो अनुयायी हुजण जे कारण ही क़ैदी बणायो वियो आहे। गिरफ़्तार थियण खां पोइ पौलुस खे ॿियनि क़ैदियुनि सां गॾु न रखी अलॻि क़ैद कयो वियो हुयो। हो बि अजब नमूने पौलुस खे हिकु रोमी सिपाही सां ॿधी रखियो वेंदो हुयो। हे सिपाही कैसर जे घराने जा ई माण्हू हुया। प्रेरितनि जे कमनि जे किताब जे 9 अध्याय जे 15 वचन में प्रभु येशू चवनि था त पौलुस विधर्मीअ जे साम्हूं, राजाउनि जे साम्हूं ऐं इज़राइल जे ॿारनि जे साम्हूं मुंहिंजे नाले जो साक्ष्य ॾींदो। पौलुस रोम जो साधारण माण्हू खे त ख़ुशख़बरी पहुचाई हुई ऐं हाणे रोम जे राजा मतिलबु कैसर जे घराने ते अची पहुतो हुयो। राजाई घराने जा माण्हू जेके सिपाही हुया हुन सां ॿधियल हुया। हर 4 कलाके में सिपाही बदिलियो वेंदो हुयो। तव्हां कल्पना करे सघो था त पौलुस हुननि 4 कलाकनि में पाण सां ॿधियल सिपाही सां छा ॻाल्हाईंदो हूंदो ऐं केतिरनि सिपाहियुनि सां ॻाल्हायो हूंदो। हे केतिरे मज़े जी ॻाल्हि आहे त प्रचार ॿुधण वारा माण्हू प्रचारक सां ॿधियल आहिनि। घणाई सिपाही पौलुस सां गॾु वेही तंग थी वेंदा हूंदा ऐं बदिलीअ में ॿियो सिपाही ईंदे ॾिसी ख़ुशि थी वेंदा हूंदा। पर घणनि ई सिपाहियुनि मसीह खे ज़रूरु स्वीकारियो हूंदो। हिननि सिपाहियुनि जे ज़रिए ख़ुशख़बरी कैसर जे घराने में पई घुसे। हिकु इतिहासक लिखियो त रोमानी शासकनि में हलचल मची वई जॾहिं हुननि खे ख़बर पई त अधिकारनि जे पदनि जा माण्हू मसीही हुया। हिननि अधिकारियुनि मां घणाई मसीही पंहिंजे विश्वास जेको हुननि प्रभु येशू मसीह ते कयो हुयो हुन लाइ मारिया विया। पौलुस हिते ख़ुशख़बरीअ जे वधाई जो पहिरियों सबूत ॾिए थो त न ई प्रचार वधियो पर कैसर जे घराने जे अंदरि वञी पहुतो। पौलुस जे गिरफ़्तारीअ अञा ॿियो कुझु बि हासिल कयो। अचो त पढ़ी ॾिसूं त उहो छा आहे। हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियुनि जो 1 अध्याय ऐं 14 वचन। फिलिपियुनि जो 1 अध्याय ऐं 14 वचन ॿुधाए थो, हिन खां पोइ प्रभुअ में स्थित घणाई भाउर मुंहिंजे क़ैदी थियण जे वजह सां उत्साहित थिया आहिनि ऐं अञा वधीक साहस सां गॾु ख़ुशख़बरीअ खे ॾके बिना ॿुधाए रहिया आहिनि। शुरूआत जी कलीसिया में घणाई माण्हू मसीह जे नाले साक्ष्य ॾियण लाइ ॿाहिरि वञणु चाहींदा हुया, पर पौलुस खे ॻाल्हाईंदे ॾिसी हुननि खे लॻंदो हुयो त उहे हुन वांगुरु साक्ष्य न ॾेई सघंदा आहिनि। उहे सभी पाण खे पौलुस जे मुक़ाबले घटि सम्झंदा हुया। हुननि खे लॻंदो हुयो कि हुननि खे अञा शिक्षा वठणु घुर्जे। पर हिकु ॾींहुं रोम जे सभी कलीसियानि जे स्थान ते इहा ख़बर वञी पहुती त पौलुस गिरफ़्तार थी चुको आहे। तॾहिं कलीसिया में माण्हू चवणु लॻा, पौलुस प्रचार करणु हाणे ॿाहिरि नथो वञी सघे, हाणे मां थो वञा। ऐं मूंखे हे पको आहे त हज़ारनि में विश्वासी माण्हू रोम जे रस्तनि ते वञी पहुता हूंदा। उहे दर दर वञी माण्हुनि खे मसीह जे बारे में ॿुधाइण लॻा। हाणे हो ॾकण न पिया पर खुली प्रचार करण पिया। हे त ॿियो सबूत हुयो। पर पौलुस जे क़ैद में हुजण सां ख़ुशख़बरी ॿाहिरि वई हिन जो टियों सबूत बि आहे, जंहिंजी पौलुस पाण ॻाल्हि कोन थो करे। हे असांखे ऐतिहासिक दृष्टिअ सां ई मिली थो सघे। असां पौलुस जे ख़त लिखण खे अहमियत न ॾिनी हूंदी। क़ैद में हूंदे हुन 4 ख़त लिखिया आहिनि। पहिरियों आहे एफिसियुनि खे ख़त, ॿियो आहे फिलिपियुनि खे ख़त, टियों कुलुसियनि खे ऐं चोथों फिलेमोन खे। हे सभी ख़त हुन लिखिया। पौलुस अगरि क़ैद में कोन हुजे हा त शायदि असांखे अॼु हे अद्भुत ख़त लिखियल कोन मिलनि आ। प्रभु असांखे सेखारण लाइ
ॿियो रस्तो बि कढी सघे थो, पर प्रभु हे ई रस्तो चुगियो। पौलुस जी बंदगीअ असल में ख़ुशख़बरीअ खे ॿाहिरि आंदो आहे। पौलुस अॻिते हिकु ॻाल्हि थो करे जेकी पहिरनि ॾींहंनि में ऐं अॼु जे ॾींहंनि में बि ॾाढी बुरी ॻाल्हि आहे। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 15 वचन हाणे असां पढ़ंदासीं। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 15 वचन असांखे ॿुधाए थो, इहा सच आहे त हुननि मां कुझु ईर्ष्या ऐं वेर जे करे मसीह जो उपदेश ॾींदा आहिनि, पर ॿिया माण्हू सुठी भावना सां प्रेरित थी करे मसीह जो उपदेश ॾींदा आहिनि। विश्वास नथो करे सघिजे त मसीह जी ख़ुशख़बरी जो प्रचार ईर्ष्या ऐं वेर में बि थो थी सघे। हे ईर्ष्या ऐं वेर ई ख़ुशख़बरीअ जे प्रचार ते धक लॻाईंदा आहिनि। हिननि ॿिन्हिनि जे बारे में पौलुस घणाई दफ़ा ज़िक्र कयो आहे। तॾहिं घणाई माण्हू पौलुस लाइ ईर्ष्या रखंदा हुया, हुन खां जलंदा हुया, छाकाणि त हुननि जो प्रचार करणु पौलुस वांगुरु नतीजो कोन ॾेखारींदो हुयो। हिन समस्या जो हल हे आहे त हर मसीही खे हे ॼाणणु खपे त हुन खे कहिड़ा वरदान मिलिया आहिनि। असां सभिनीनि खे साॻा वरदान कोन मिलंदा आहिनि, पर समस्या इहा आहे त कुझु माण्हू पंहिंजा वरदान न ॾिसी ॿियनि जे वरदाननि खे ॾिसी ईर्ष्या कंदा आहिनि। पौलुस कुरिन्थियन खे बि चयो हुयो त पंहिंजा वरदान प्यार सां वापरियो। मुंहिंजा दोस्त, अगरि तव्हां पंहिंजा वरदान प्यार में वापरंदव त तव्हां ॿियनि ते ईर्ष्या कोन कंदव। पहिरें कुरिन्थियन जे 13 अध्याय जे 4 वचन में लिखियलु आहे, प्रेम में ईर्ष्या कोन्हे। प्रेम पंहिंजी प्रशंसा पाण कोन कंदो आहे, उहो अभिमानी कोन्हे। ईर्ष्या चवंदी, मां तव्हांजे लाइ अहिड़ो कोन सोचंदो आहियां, ऐं अभिमान चए थो, तव्हां मुंहिंजे बारे में छा सोचंदा आहियो। इहे लफ़्ज़ ॿिन्हिनि में फ़र्क़ु था ॾेखारनि ऐं विश्वासी माण्हूअ खे ॿिन्हिनि खां चौकनो रहण लाइ चयो वियो आहे। पौलुस पहिरें कोरिन्थियन में 4 अध्याय जे 7 वचन में सिधो थो चए, केरु चवे थो त तूं ॿिए कंहिं खां वधीक सुठो आहीं, तो वटि पंहिंजो ईअं छा आहे जो तोखे ॾिनो न वियो हुजे, ऐं जॾहिं तोखे सभु कुझु कंहिंजे द्वारा ॾिनो वियो आहे त वरी हिन रूप में अभिमान कहिड़ी ॻाल्हि जो, जीअं तूं कंहिंखां कुझु पातो ई न आहे। वेर हे हिकु दिलचस्प अखर आहे। हिन लाइ यूनानी अखर एरिस आहे, जंहिंजो मतिलबु उभारण आहे। इहो बदरूअनि जे बारे में चयो वेंदो आहे, उहा जो ईर्ष्या ऐं वेर उभारींदी आहे। हिननि ॿिन्ही जो कलीसिया खे वॾो धको लॻियलु आहे। शराब ऐं नशो कलीसिया जे ॿाहिरि हुजणु हूंदे हुन ते एतिरो नुक़सानु न पहुचाए सघंदा आहिनि जेतिरो इहे ॿई कलीसिया जे अंदरि हूंदे पहुचाईंदा आहिनि। पर ध्यानु ॾियो त अहिड़ा माण्हू हूंदे बि ॿिया बि माण्हू हुया जो ख़ुशख़बरी जो प्रचार सुठी नीयत सां कंदा हुया। हाणे असां फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 16 वचन ते ध्यानु ॾींदासीं। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 16 वचन ॿुधाए थो, कोई माण्हू सचाईअ सां गॾु न पर स्वार्थ सां भरियल इच्छा सां मसीह जो प्रचार कंदा आहिनि, छाकाणि त उहे सोचंदा आहिनि त हिन सां उहे क़ैद खाने में मुंहिंजे लाइ कष्ट पैदा करे सघंदा। जे माण्हू ईर्ष्या ऐं वेर में प्रचार कंदा हुया उहे सचा कोन हुया ऐं हीअं उहे पौलुस खे नीचो ॾेखारण लाइ कंदा हुया। उहे ईर्ष्यालु हुया, पर पौलुस जे ख़िलाफ़ उहे कुझु बि कोन चई सघंदा हुया। पर हाणे पौलुस जे जेल में हूंदे उहे माण्हू प्रचार कंदे हुन जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदा हुया। पौलुस 17 वचन में ॿियनि जे बारे में बि थो ॿुधाए। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 17 वचन ॿुधाए थो, पर कुझु ॿिया माण्हू प्रेम जी वजह सां ईअं कनि था, छाकाणि त उहे ॼाणंदा आहिनि त परमेश्वर ख़ुशख़बरीअ जो बचाव करण लाइ ई मूंखे हिते रखियो आहे। असां ॾिसूं था त ॿिनि ॻठनि में
माण्हू बाटियल आहिनि। हिकु उहे जो नफ़रत रखी प्रचार था कनि ऐं ॿिया उहे जो प्रेम में प्रचार था कनि। पौलुस जी हुननि जे बारे में छा भावना आहे? हुन जे मन जो दृष्टिकोण छा आहे? हे असांखे फिलिपियन जे पहिरें अध्याय जे 18 वचन खे पढ़ी ख़बर पवंदो। पौलुस लाइ अहमियत जी ॻाल्हि हुई त मसीह जो प्रचार थिए, भले हो सचाईअ में हुजे या ॿिए कहिड़े बहाने सां। हे घणे दुख जी ॻाल्हि आहे त कॾहिं कॾहिं प्रचार ईर्ष्या ऐं वेर में थिए थो। अॼु बि इहो थिए थो, पर असांखे हर प्रचार ते आनंद करणु खपे। इहा दिलचस्प ऐं संतुष्टता जी ॻाल्हि बि आहे त वेर सां प्रचार थी करे बि घणाई माण्हू उद्धार पाईंदा आहिनि ऐं बची वेंदा आहिनि। परमेश्वर पंहिंजे वचन जो आदर कंदो आहे, माण्हुनि जो या संस्थाउनि जो न। इहो असांखे अॼु सम्झणु खपे। आसीसूं ॾियण वारो हिकु ई आहे ऐं हो परमेश्वर जी आत्मा आहे ऐं उहो असांखे तॾहिं आसीस ॾेई थो सघे जॾहिं परमेश्वर जो वचन ॾिनो वञे थो। हलो अॻिते ॾिसूं त पौलुस छा थो चए। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 19 वचन। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 19 वचन ॿुधाए थो, छाकाणि त मां ॼाणंदो आहियां त तव्हांजी प्रार्थनाउनि जे द्वारा ऐं हुन मदद सां जो यीशु मसीह जी आत्मा खां प्राप्त थींदी आहे, परिणाम में मुंहिंजी रिहाई ई थींदी। पौलुस चवे थो त हुन खे मसीह भाउरनि जी प्रार्थना जे द्वारा उद्धार या रिहाई मिलंदी। पवित्र शास्त्र खुली चए थो त परमेश्वर पंहिंजे माण्हुनि जी प्रार्थनाऊं ॿुधंदो आहे ऐं हुननि जो जवाब बि ॾींदो आहे। असांखे परमेश्वर जे माण्हू खे असां लाइ प्रार्थना करण लाइ ज़रूरु चवणु खपे। ॿियो पौलुस चवे थो त यीशु मसीह जी आत्मा जे मदद सां तव्हांखे ऐं असांखे इहा मदद जेकी असांजी ज़रूरत आहे, मसीही भाउरनि जे प्रार्थना सां बि प्राप्त थी सघे। हाणे असां फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 20 वचन पढ़ंदासीं। मुंहिंजी तीव्र इच्छा ऐं आशा हे आहे ऐं मूंखे हिन जो विश्वास आहे त मां कंहिं बि ॻाल्हि सां निराश न थींदुसि, पर पूरी निर्भयता सां जीअं मुंहिंजे शरीर सां मसीह जी महिमा थींदी रही आहे, उअं ई अॻिते बि थींदी रहंदी, चाहे मां जियां ऐं चाहे मां मरी वञा। पौलुस चए थो त जगंदे या मरी प्रभु यीशु मसीह जी प्रस्तुतिअ में किथे बि हो पंहिंजी साक्ष्य जे करे शर्मिंदा नथो थियणु चाहे। प्रेरित यूहन्ना इहा ई ॻाल्हि करे पियो त जॾहिं मसीह पंहिंजे कलीसिया खे वठणु ईंदो त थी सघे थो त विश्वासियुनि खे हुन जे अचण ते शर्मिंदा थियणु पवंदो। हिन लाइ तव्हां ॾिसो यूहन्ना जो पहिरें पत्र जो 2 अध्याय ऐं 28 वचन। सभी मसीही माण्हुनि खे इहा ॻाल्हि ध्यान में रखणु खपे ऐं हुन जे बारे में कुझु करणु खपे। घणाई माण्हू मसीह जे वापसि अचण जी ॻाल्हि कंदा आहिनि, पर हुन जे अचण जे वक़्त लाइ पाण तयारु कोन्हनि। तव्हां पुछंदव, छो? हुननि जो उद्धार थियल कोन्हे छा? हा, हुननि जो उद्धार थियल आहे, पर उहे शर्मिंदा थींदा छाकाणि त हुन जी पंहिंजी ज़िंदगी ख़ुशख़बरीअ जो प्रचार नथी करे, हुन जो असरु नथी ॾेखारे। पर पौलुस चए थो त हुन खे मसीह जे साम्हूं शर्मिंदा न थियणो आहे। हाणे असां फिलिपियन जे पहिरें अध्याय जे 21 वचन खे पढ़ंदासीं। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 21 वचन ॿुधाए थो, छाकाणि त मुंहिंजे जीअण जी माना मसीह आहे ऐं मरण जो माना फ़ाइदो आहे। हे वचन असल में हीअं आहे, छाकाणि त मुंहिंजे लाइ जीअण मसीह आहे ऐं मरण फ़ाइदो आहे। हिन वचन जे अनुसार ही आहे मसीही जीवन। कंहिं चयो त फ़ाइदो हमेशह हुन शइ जो थींदो आहे जो असां वटि पहिरियों खां आहे, मतिलबु हुन ही शइ जो वधणु। त अगरि असांजो जीअण मसीह आहे त असांजो मरणु मतिलबु अञा मसीह, मतिलबु वञी मसीह सां गॾिजणु।
मूंखे बि हिन नतीजे ते पहुचण लाइ घणो वक़्तु लॻियो आहे, पर हाणे मुंहिंजी हे पक आहे त मसीही जीवन में सभिनीनि खां अहम आहे त यीशु मसीह जी सचाई जीवन में हुजणु। अॼुकल्ह माण्हू समर्पित थियण जे बारे में, हुन जी सेवा करण जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि, पर सभिनीनि खां अहम ॻाल्हि आहे हुन सां गॾिजणु, हुन जी हाज़िरीअ में हुजणु, त असांजो आनंद पूरो थी सघे ऐं पोइ असां सामर्थ सां भरियल साक्षी थी सघंदासीं। घणनि ई माण्हुनि खे अंत जो परिणाम खपे, पर हुते असां छा कंदे पहुचंदासीं उहो कोई यादि न रखंदो आहे। हिते ज़रूरत आहे मसीह जो सहभाग ऐं ॿिया सभी हिन सहभागिता जा फल आहिनि। हाणे असांखे ख़बर पए थो त पौलुस ते इल्ज़ाम लॻाया विया त हुन खे बुरो छो न लॻियो, हुन खे दुख छो न थियो, छाकाणि त मसीह जे सहभाग में हूंदे माण्हूअ खे दुख कोन थींदो, हुन खे बुरो कोन लॻंदो। तव्हां अहिड़े माण्हू खे छा करे सघंदव? हो त असां खां मथे जॻहि में रहे थो। मुंहिंजी बि इच्छा हुते पहुचण जी आहे, हो ई मुंहिंजो उद्देश्य आहे ऐं हो सच में कहिड़ो गौरवी आहे। पर अॻिते हली ॾिसूं त पौलुस हिन जे बारे में अञा छा थो चए। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 22 वचन पढ़ंदासीं। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 22 वचन चवे थो, पर अगरि मां पंहिंजे हिन शरीर सां जीव थी रवां त हिन जो मतिलबु हे थींदो त मां पंहिंजे कर्मनि जे परिणाम जो आनंद वठां, त मूंखे ख़बर कोन्हे त मां छा चुॻियां। पौलुस मसीह में जीअण या हुन में मरण, हिन ॿिन्हीअ में पाण चुॻी कोन पियो सघे, छाकाणि त हुन खे पंहिंजे भविष्य जी ॼाण कोन हुई, जीअं असांखे बि न हूंदी आहे त हर नयो ॾींहुं छा खणी थो अचे। फिलिपियन जो पहिरियों अध्याय ऐं 23 ऐं 24 वचन हाणे असां पढ़ंदासीं। फिलिपियन जो पहिरियों अध्याय 23 ऐं 24 वचन ॿुधाइनि था, ॿिन्हिनि विकल्पनि जे विच चुनण में मूंखे मुश्किल थी रही आहे। मां पंहिंजे जीवन खां विदा थी मसीह जे वटि वञणु चाहियां थो, छाकाणि त उहो सभिनीनि खां सुठो हूंदो, छाकाणि त हिन शरीर सां गॾु ई मुंहिंजो हिते रहणु तव्हांजे लाइ वधीक ज़रूरी आहे। पौलुस चवे थो त उहो ॿिन्ही विकल्पनि जे विच में चीरजी वियो आहे। प्रभुअ सां गॾु हुजणु जेको ॿिन्हिनि मां वधीक सुठो आहे, या फिलिपियन जे विश्वासियुनि सां हुजणु, छाकाणि त हुननि खे हुन जी ज़रूरत हुई। हिकु सेवक जो पहिरियों दफ़ो कैंसर जो ऑपरेशन थियो हुयो, तॾहिं हिकु माईअ हुन खे ख़त लिखियो, हे चवंदे, सभी तव्हां जे लाइ जल्दी ठीकु थियण जी प्रार्थना था कनि, पर मुंहिंजी हे प्रार्थना आहे त तव्हांखे प्रभु पंहिंजे घर खणी वञे, छाकाणि त हुते हुजणु वधीक सुठो आहे। प्रचारक हुन खे जवाब में मोकिलियो, छा तव्हां प्रभु खे हिन जे बारे में फ़ैसिलो करणु ॾींदव? मूंखे त अञा हिते रहणो आहे। हुन प्रचारक खे परमेश्वर जो वचन ॾियण लाइ जीअणो हुयो। उहो परमेश्वर खे प्रार्थना करे पियो त उहो हुन खे अञा जीअण ॾे, ऐं हुन जो मत हुयो त परमेश्वर जे हर ॿार खे ईअं सोचणु हिकु साधारण भावना वांगुरु हुजणु खपे। हिकु ॿिए प्रचारक ॿुधंदे माण्हुनि खां पुछियो, तव्हां मां केतिरनि खे स्वर्ग वञणो आहे? सभिनीनि हथ मथे कया, छड़ो हिकु नंढे छोकिरे न कयईं। प्रचारक पुछुसि, छा तोखे स्वर्ग न वञणो आहे? त नंढे छोकिरे चयईं, मूंखे ज़रूरु वञणो आहे, पर मूंखे लॻे पियो त तव्हां सभी अॼु राति जो ई मथे हली वेंदव। असां सभिनीनि खे स्वर्ग वञणो आहे, पर हाणे हिन वक़्त ते न। पर प्रभुअ जो सेवक पौलुस चए थो त जीअण हुन लाइ मसीह आहे ऐं मरण हुन लाइ लाभ या फ़ाइदो आहे। त भले हो हिते जीअरो हुजे या भले सुभाणे न हुजे, हुन लाइ फ़ाइदो ई आहे, छोकी उहा प्रभुअ जे हाज़िरी में आहे। छा
तव्हांजी बि उहा ई साक्ष आहे? छा जीअण तव्हां लाइ मसीह आहे ऐं मरणु तव्हां लाइ फ़ाइदो आहे? अजीब अखर आहिनि, पर अगरि मसीह असांजो जीवन हाणे आहे त मरणु ज़रूरु फ़ाइदे वारो थींदो। अगरि न आहे त हाणे तव्हां प्रार्थना कयो ऐं चओ हुन मसीह खे पंहिंजे जीवन में अचण लाइ, ताकी तव्हां मरण जो सामनो करे सघो। इहो फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। हुन चयो आहे त हो तव्हांजे दिलि जे दरवाज़े ते करे बीह करे खटखटाए थो। अगरि तव्हां पंहिंजे दिलि जो दरवाज़ो खोलींदव त हो अची तव्हांजे दिलि में राज कंदो ऐं ओॾी महिल तव्हांजो जीवन मसीह थींदो ऐं तव्हांजो मरणु हे फ़ाइदे वारो थींदो।